और सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। मेयर मुर्तज़ा वहाब साहब थी वियो ऐं इलेक्टेड मेयर थी वियो ऐं उन सां गॾु डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद उहे थिया आहिनि। ऐं पीपल्स पार्टी जी वॾी कामयाबी आहे कराची जे अंदरि। हिकिड़ो पुराणो ख्वाबु हो पीपल्स पार्टी जो, कराची जो मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को जियालो हुजे। अॼु मुर्तज़ा वहाब साहबनि जो मेयर थी वियो आहे ऐं उन सां गॾु मुल्क जी मैशियत ऐं वक़्त ते इलेक्शन थियनि था नथा थियनि, छाजे करे त जेको आइन चए थो त उहो वक़्त ते इलेक्शन थियणु खपे। मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कियो आहे सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP आहिनि डॉक्टर लालचंद उकरानी साहब। मूंसां डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। महिरबानी इम्तियाज़ साहब। डॉक्टर साहब, अॼु तारीख़ी ॾींहुं आहे, छाजे करे त मुर्तज़ा वहाब ऐं मुंतख़िब थी वियो आहे ऐं इहा हिकिड़ी पीपल्स पार्टी जी पुराणी ख़्वाहिश हुनजी लीडरशिप जी त कराची जो मेयर पीपल्स पार्टी मां थियणु खपे। अॼु उहो मुंतख़िब थी वियो आहे, उन ते ज़िमेदारियूं बि तमामु घणियूं, छा चवंदव? महिरबानी इम्तियाज़ मीर साहब, एक्चुअली छा आहे जो तव्हां ख़बर आहे जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िदमत करे रही आहे या कमु करे रही आहे तो इन ही हवाले से चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अगे ही फरमाए चुको हो तो कराची का हैदराबाद का मेयर जियाला आएगा। पहिरीं चई चुको, पर ख़बर ना है, मुझको हाफिज नहीं मिल रहा, मुझको इज्जत एतिराम है, पर हू हिकिड़े क़िस्म जो साइको पेशेंट थी चुको है। हू चवे थो त न हरूभरू आऊं थिया, उन में मुंहिंजे ख्याल में इमरान नियाज़ी में को फ़र्क़ु कोन हो। अॼु मूं बजट जी स्पीच में फरमायो त हाफिज नहीं मलक अगर एडो कसम करण शौक़ु है तो अचे तो आऊं असेंबली के ॿाहिरां हुनखे ओत खणाया, हुनखे निंड में मेहर जा ख्वाब पिया अचनि। ए बाबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी के अवाम चाहे थी, अवाम वोट ॾिनो है, हुननि जा पंहिंजे उम्मीदवार थिया आहिनि त लाज़मी वोट उहे ॾींदा। ही चए थो न PTI जा वोट बि मूंखे को पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा वठी ॾीनि। अगर पाकिस्तान PTI अगर तोखे वोट ॾीनि था त को असांखे एतिरा थोरी आहे। हो PTI जो ग्रुप ॾिसो था तो पाण हो बाग़ी ते वेठा आहिनि, कल्ह 2 ॾींहं खां कहिड़े नमूने सां स्टेटमेंट पिया ॾीनि। पर मूंखे हाफ़िज़ नईम मलिक जो ज़हनी तवाज़ुन मुंहिंजे ख्याल में खोजी चुको आहे। हू अञा उन ॻाल्हि खे सम्झी न चुको आहे। पोइ अॼु जहिड़े नमूने सां इलेक्शन थी आहे, सभिनी ख़बर आहे इलेक्शन हुन हारायो आहे। पोइ ॿाहिरि एतिजाज करणु, गोल करणु, घमसान करणु, तव्हां ॾिठो हूंदो। ही हाफ़िज़ नईम ॿुधा जेकॾहिं मेयर थिए त कहिड़ी आवाम जी ख़िदमत करे आहे। हिन नौजवान मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जियालो आहे, फौजिया वहाब जो पुटु, तव्हां ख़बर हूंदी। हिन मां तमामु सुठी उमेद रखी सघूं था। और पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त बीबी शहादत खां पोइ वरी ॿियो टेन्यूर आयो, उन में आवाम सुठी मोट ॾिनी। वरी उन खां पोइ ॿियो टेन्यूर अरिड़हं वारो आयो, उन में मोट सुठी ॾिनी। अॻे PTI जा असांजी असेंबली में वेही टुपा ॾींदा हुआ बेंचनि खां त ये होगा, आएंगे हम आएंगे, आप पीपल्स पार्टी वाले बस आज जा रहे हो, कल जा रहे हो। साहब ॾिसो था त बजट जरा हले पियो, हिकिड़ो हिमरा बि ॻोल्हे नथो लभे। तलाशी गुमशुदगी मुंहिंजे ख्याल मुंहिंजे लेख जूं अख़बार में त तलाशी ॻोल्हे त लो पहिरीं त अहिड़े हिसाब जो हाफ़िज़ नईम मलिक अहिड़ो बयान पियो करे। इहो जेको अवाम मां कुझु वोट मिलियासि, उहा बि पंहिंजी मोहबत अवाम में ख़राबु पियो करे, ॾींहं ॾींहुं पंहिंजी इज़त ऐं वैल्यू ख़राबु पियो करे। मुंहिंजे ख्याल मूंखे त इहो पियो नज़र अचे हिन जो मुस्तक़बिल अञा ताईं धारक थींदो। डॉक्टर साहब, अॼु बिलावल साहब जो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, तव्हांजो लीडर आहे, उन बयानु ॾिनो त चेयरमैन थी वियो बिलावल, जीअं त मेयर त थी वियो मुर्तज़ा वहाब साहब, हाणे उन जे कंधनि ते ज़िमेदारी बि तमामु घणी आहे। हिन शहर जा मसाइल तमामु घणा आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां बि हिते रहो था, तव्हांखे बि ख़बर आहे, ड्रेनेज सिस्टम हुजे, रोड हुजे, तमामु घणा इशूज़ आहिनि, ट्रांसपोर्ट जो निज़ाम, पाणी जा इशूज़, पंहिंजी जॻह ते तमामु घणा इशूज़ आहिनि। बिल्कुलु इम्तियाज़ साहब, इहा तुंहिंजी ॻाल्हि लख भली। छा आहे जो जहिड़े नमूने सां पाकिस्तान मुल्क जी इकोनॉमी तमामु घणी ख़राबु थियल आहे, पर हिन में असांखे मुर्तज़ा वहाब नौजवान मां हिकु उमेद इहा सुठी लॻे थी। हिकु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी सिटिंग गवर्नमेंट आहे, ॿियो जियालो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो मेयर, डिप्टी मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा आहिनि। त असांजी CM साहब सां ऐं हिननि जी कोऑपरेशन ऐं कोलेबोरेशन तमामु सुठी हूंदी। हा, ज़िम्मेवारी कंधे ते खणी रखियल आहे। चेयरमैन साहब जो फ़ैसिलो आहे। आऊं सम्झां थो मुर्तज़ा वहाब ॾींहं ॾींहुं राति ॾींहुं तमामु घणी स्ट्रगल करे कराची जी आवाम खे तमामु घणो ख़ुशि कंदो। मसइला जाम आहिनि, बाक़ी ट्रांसपोर्ट जा मसइला आहिनि, बरसाति खां पोइ ड्रेनेज जा मसइला आहिनि, उन खां पोइ ब्रिज जा मसइला आहिनि, रोड जा मसइला आहिनि, काफ़ी मसइला आहिनि। पर मूंखे मुंहिंजे ख़्याल में ही नौजवान तमामु
वाह साहब है उन मसइलनि मां ख़ुदि वाक़ुफ़ आहे, अॻु में रही चुको आहे, कराची जो माण्हू आहे, सम्झी सघे थो। ऐं मूंखे पूरो उमेद आहियां त ही बहितर में बहितर सम्झी सघे थो ऐं इहो फ़ैसिलो असांजो मेयरशिप वारो सुठो साबित थींदो। ठीकु आहे। मुल्क जे अंदरि तव्हांखे पाण ख़बर आहे त 9 मई खां पोइ जहिड़ा हालात पैदा कया विया, जहिड़ी सूरत हाल हुई, मुल्क जो इमेज, पाकिस्तान रियासत जो नालो तमामु घणो ख़राबु कयो वियो, जहिड़े तरीक़े सां हमला तहरीक इंसाफ़ जे माण्हुनि कया, उन खां पोइ हिकिड़ी नई पार्टी इस्तेकाम पाकिस्तान वजूद में अचे थी ऐं हाणे इलेक्शन जी तरफ़ असां वञूं था। अगस्त में गवर्नमेंट पंहिंजो टर्म पूरो कंदी, कुझु महीननि में इलेक्शन थी करे वरी हिकिड़ी नई गवर्नमेंट ईंदी। हालात साज़गार आहिनि डॉक्टर साहब? देखो इम्तियाज़ मीर साहब, मूं अर्ज़ु कयो त असांजे मुल्क जी इकोनॉमी सूरत तमामु घणी ख़राबु आहे, को बि शक न आहे। सही। पर असीं चऊं था त इलेक्शन पंहिंजी टाइम ते थियणु खपे। अगरि असेंबली अगस्त 13 ताईं पूरी थिए थी त असीं चवंदासीं त 2 महीने जे अंदरि 60 ॾींहं जे अंदरि इलेक्शन थिए। अगरि जेकॾहिं असेंबली खां अॻु में रिज़ल्ट थिए थी त पोइ 90 डेज़ जो रूल आहे। इलेक्शन बिल्कुलु हले टाइम ते, न अर्ली न पोइ। बाक़ी इकोनॉमी सूरत तमामु घणी ख़राबु आहे। पाकिस्तान पीपल पार्टी PDM सां गॾु आहे, कोशिशि कनि था इंटरनेशनल लेवल ते, कोशिशूं आहिनि जंहिंमें असां ख़ारजा पॉलिसी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो रोल हिकु तमामु ज़बरदस्त रोल रहियो। अहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ी गवर्नमेंट बजट जेका हींअर आंदी आहे सा नॉट बैड, बहितर तरीक़े सां आणण जी कोशिशि कई आहे। हा, IMF जूं ॻाल्हियूं हुन में सुठियूं हुजनि या न हुजनि, पर मुंहिंजे ख़्याल में ही सभु जेके जमहूरी पार्टियूं गॾु आहिनि त को न को सुठो मुस्बत रोल लाइमल ठाहींदा, इलेक्शन सभु कराईंदा त मुंहिंजे ख़्याल में मुल्क जे लाइ अञा असांजे लाइ भलाई ऐं बहितरी थींदी। डॉक्टर साहब, बजट जो ऐलान तव्हां बि कयो, बहितर बजट तव्हां ॾिनी आहे, सुठी हुन में तव्हां शयूं जेके आहिनि इंक्रीज़ कयूं, सैलरी वधाई आहे, पघार एतिरी थियणु खपे, वफ़ाक़ सुठा हिकिड़ा ऐलान कया आहिनि, सभु कुझु। पर डॉक्टर साहब, पैसा किथां ईंदा? पैसा कीअं अरेंज थींदा इहे सॼा? IMF बि जॾहिं करे प्रोग्राम नथो अचे, IMF जो बि को मुआइदो न थिए थो, त पैसा कीअं ईंदा? जेके वाइदा त तमामु घणा थिया आहिनि। ॾिस न, तव्हांखे ख़बर पई वेंदी इन क़रीब, अगरि पंहिंजे टाइम ते इलेक्शन थिए थी ऑटोमेटिक जेके पैसा असांखे जितां बि अचणा आहिनि उहे पैसा अची वेंदा। असुल पैसा न अचण इम्तियाज़ मीर साहब हिकिड़ो, मुल्क में एॾो इंतशार फैलिजी वियो, मुल्क में एॾी हिकिड़ी PTI दहशतगर्द तंज़ीम निकिरी चुकी हुई। मूंखे ॿुधा 3.5 साल इमरान नियाज़ी गवर्नमेंट रहियो आहे, जेका लैंग्वेज हुन इस्तेमालु पई कई, मूंखे ॿुधा त कहिड़ो मुल्क। वरी आख़िर में IMF सां जेको हीउ मुआइदो करे वियो नियाज़ी साहब, मूंखे ॿुधा हीउ त मुल्क दुश्मन एजेंडा ते कमु करे रहियो हो, त सुठो थियो न त अहिड़ी तरीक़े सां टंगो टोली करे ॿाहिरि कढियाऊं। जेके न कढंदा त सची थो ॿुधायां असांजो मुल्क अञा वधीक कमज़ोर थींदो वञे हा। हाणे जॾहिं हीअ बहितरी अचे पई, इंशाअल्लाह ताला इलेक्शन तव्हां ॾिसंदा जेका पार्टी सुठे एक्शन सां खटे ईंदी, IMF वारा बि ॾींदा, उन खां सवाइ ॿियूं बि इंटरनेशनल जेके बि इदारा आहिनि पैसा छो न ॾींदा। पाकिस्तान पीपल पार्टीअ जी गवर्नमेंट इंशाअल्लाह ताला प्राइम मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो, तव्हां ॾिसंदा हूंदव हे असांखे ॿिया मुल्क पैसे ॾियण लाइ मिनतूं कंदा, ऐं ॾिसंदा हुनखे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल पार्टीअ जे गवर्नमेंट में सुठो कमु थिए थो। ऐं इंशाअल्लाह यकीन सां चवां थो जीअं इलेक्शन थी तव्हांखे मुल्क जी भलाई ऐं बहितरीअ जा मिसाल साम्हूं नज़र ईंदा। वॾी महिरबानी मोहतरम जनाब डॉक्टर लालचंद उकराणी साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजी तरफ़ आयो। ब्रेक जो टाइम थियो त ब्रेक खां